अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। सिंध तरक़ पसंद पार्टी पारां अॼु योम मादरे वतन मल्हायो पियो वञे। टीहों योम मादरे वतन जो जलसो हटड़ी बाईपास वटि 3 बजे हैदराबाद में थींदो। योम मादरे वतन जे जलसे जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। जलसे गाह में हज़ारे माण्हुनि जे विहण जो बंदोबस्त कयो वियो आहे, जॾहिं त 100 फुट डिघी ऐं 50 फुट वेकरी स्टेज तयारु कई वई आहे। जलसे जी सदारत सिंध तरक़ पसंद पार्टी जो चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी कंदो, जॾहिं त सिंध समेत मुख़्तलिफ़ सूबनि जा सियासी अॻवान पिणु ख़िताब कंदा। जलसे में शिरकत लाइ ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ नाले वारनि शख़्सियतुनि खे पिणु दावतूं ॾिनियूं वियूं आहिनि। जलसे में मुख़्तलिफ़ शोबनि में कारकर्दगी रखंदड़ शख़्सियतुनि खे मञता तौर एवार्ड पिणु ॾिना वेंदा, जॾहिं त जलसे में शिरकत जे लाइ सॼी सिंध मां काफ़िला पहुचंदा। जलसे जी तयारियुनि जे सिलसिले में सिंध तरक़ पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी जी सदारत में इजलास थी गुज़रियो, जंहिं में जलसे जी तयारियुनि जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे सिंध तरक़ पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादर मक्सी चयो त योम मादरे वतन जो जलसो सिंध जी क़ौमपरस्त तारीख़ में नई तारीख़ रक़म कंदो। हिन चयो त योम मादरे वतन जो जलसो सिंध जो क़ौमी ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते सॼी सिंध मां लखे माण्हू गॾु थी सिंध वतन जे लाइ ख़ुशहाली ऐं वक़ार जी वचन वरजाईंदा आहिनि। खैरपुर नाथन शाह पाकिस्तान तहरीक इंसाफ़ डिवीज़न हैदराबाद जी अॻूणी जनरल सेक्रेटरी मैडम शबाना नवाब PTI खे अलविदा करे PP में शमूलियत इख्तियार करे छॾी। PP ज़िले दादू जे सदर रफ़ीक अहमद जमाली जी मौजूदगी में संदसि राइशगाह जमाली हाउस ते PP में शमूलियत इख्तियार कंदे शबाना नवाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इमरान ख़ान मुल्क में महांगाई जो तूफ़ान हाणे ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। PTI सरकार अवाम खे रिलीफ ॾियण में मुकमल नाकाम थी चुकी आहे। हिन वधीक चयो त ख़ान साहब मुल्क में तब्दीली जा वॾा ख्वाब ॾसिया, पर टाइटानिक जे जहाज़ जियां मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो। सिंध जो ग़रीब अवाम ॿिनि वेलनि लाइ परेशान आहे, जेके ख़ुदकशियूं करण ते मजबूर थी विया आहिनि। हिन चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो ग़रीब माण्हुनि खे ताक़त ॾिनी, औरतुनि खे बुनियादी हक़नि जे फराहमी में ख़ासि दिलचस्पी वरिती। हाणे PP प्लेटफॉर्म तहत ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कंदी रहंदसि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे ऐलानियल लॉन्ग मार्च में सिंध जूं औरतूं वॾे अंग में शामिल थींदियूं ऐं इमरान सरकार खे घर भेड़ो करण ताईं जदोजहद जारी रहंदी। इन मौक़े ते PP यूथ दादू ज़िला डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी, PP लेडीज़ विंग जनरल सेक्रेटरी ज़िला दादू मैडम अज़रा मेमून ऐं ॿिया पार्टी अॻवान पिणु मौजूदु हुआ। सिंधी अदबी संगत बदीन पारां अॼु अरबा जे ॾींहुं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ बदीन प्रेस क्लब खां ऐवान सहाफ़त ताईं जागरूकता रैली कढी वई, जंहिं में सिंधी अदबी संगत जे मेंबरनि, अदीबनि, शाइरनि, सिविल सोसाइटी जे अॻवाननि शिरकत कई। उन मौक़े ते सिंधी अदबी संगत बदीन जे सेक्रेटरी अब्दुल मजीद मल्ला, अब्दुल सत्तार जोखियो, लाड़ आर्ट सकाफ़ती काउंसिल जे फनकार उस्ताद अलादीन जुनेजो, अमर अंसारी, लियाकत परवानो, अमर सूमरो, हाजी ख़ालिद महमूद घुमण, गुलाम कादर राई ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली तौर सरकारी तौर ते सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली करार ॾियण लाइ क़ौमी असेंबली मेंबरनि नवाब यूसुफ टालपुर समेत ससवी पलीजो ऐं ॿियनि असेंबलियुनि में रिथ जमा कराई आहे। फ्लोर ते स्टीयरिंग कमेटी वटि आहे, जेका काफ़ी साल गुज़रण बावजूदि असेंबली में नथी आंदी वञे, जेका इंतिहाई ज़्यादती आहे। हिननि चयो त मादरी ॿोलियूं जेके क़ौमुनि जूं सुञाणप हूंदियूं आहिनि, लेकिन ख़ुसूसन सिंधी ॿोली खे मुसलसिल नज़र अंदाज़ कयो पियो वञे। हिननि चयो त सिंध अंदरि पंहिंजा साइन बोर्ड सिंधी में नाला ऐं रेलवे स्टेशन ऐं ॿियनि अहम इदारनि ते सिंधी में लिखिया वञनि ऐं लिख पढ़ सिंधी में कई वञे। हिननि मुतालिबो कयो त सरकारी तौर निजी स्कूलनि में सिंधी निसाब लाज़मी करार ॾेई पढ़ायो वञे। हालाणी प्रेस क्लब अॻियां मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि पारां कराची खां पंजाब ऐं ॿियनि शहरनि ॾांहुं वेंदड़ ट्रालरनि मां मुबैना तौर चोरी थींदड़ ईरानी तेल, LPG गैस ऐं ॿियनि नॉन कस्टम शयुनि जे विकिरे वारे अमल ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे बासरनि ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते लियाकत तांवरी, गुलाब सरगाणी साफ़ नाॾो दाहींदे चयो त बासरनि जी सरपरस्ती में हालाणी ऐं कंडियारो नेशनल हाईवे जे विच में क़ाइम डोडा फैक्ट्री में गैरक़ानूनी शयुनि जी स्मगलिंग जारी आहे। इन्हनि खे रोकण लाइ केर बि क़दम खणण लाइ तयारु न आहे, जंहिं सबबि असांखे जानी ऐं माली ख़तरो आहे। अधु राति जो बासर माण्हू रोडनि ते बीह ट्रालरनि खे रोके करे उन्हनि मां सामान कढनि था, जॾहिं त इहो सभु कुझु पुलिस जी सरपरस्ती में थी रहियो आहे। असां कुझु महीना पहिरियां कंडियारो प्रेस क्लब अॻियां सख़्तु एहतिजाज कयो हो, जंहिं खां पोइ DIG इरफान बलोच नोटिस वरितो ऐं मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई। हिननि IG सिंध ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खां पुरज़ोर मुतालिबो कयो त मामले जो नोटिस वठी मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्तु कानूनी कार्रवाई करे परेशानी मां निजात ॾियारी वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।